अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर त पंहिंजे अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदो हलां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त राबेल मल्हार खे चवंदी त तव्हांखे जेको आहे त राबेल में ऐब नज़र आया त हाणे मां तव्हांजी लाइक़ु न आहियां। तंहिं ते मल्हार चवंदो त मां तोखे छॾे नथो सघां, पर राबेल हुनखे चवंदी त तुंहिंजे घर जे भाती जेको तुंहिंजो वालिद साहबु आहे, तुंहिंजो पीउ आहे नूरल, उन सभु कुझु रिश्ता मूंसां ख़तमु करे छॾिया आहिनि, त सुठो थी त ॿीहर मूंसां मिलण जी कोशिशि न कजां। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त बालाज ख़ान खे पंहिंजी घरवारी चवंदी त तूं माना सुधरी वञ, अहिड़ा कम न कर। ऐं बालाज ख़ान हुनखे चवंदो जेको बि हिन तरह में ख़ान सॾाईंदो त उहो हिनजो कंधु मां कटे छॾींदुमि, छो त हिन तरह में हिकिड़ो ई ख़ान आहे जेको बालाज ख़ान आहे। ऐं हुनखे पंहिंजी घरवारी चवंदी त इहा ई तुंहिंजी ख़ान आहे, पर जेका आहे तीअं असांजे रिश्तनि खे जेको आहे त मौत ते धिके रही आहे। ऐं नेक्स्ट एपिसोड में रोशन जेको नवाज़ ख़ान खे चवंदो जॾहिं बि मां हिन क़ैद मां आज़ादु थियुमि त पहिरियों कमु इहो कंदुमि त बालाज ख़ान जो कंधु हुनजे कुलनि खां अलॻि कंदुमि। ऐं जेको बि माना बालाज ख़ान जो जेको वारिस सॾाईंदो, पोइ भले उहो तूं हुजी त तोसां बि रिआयत न थींदी। ऐं शाहनवाज़ ख़ान हुनखे चवंदो त बालाज ख़ान सां मुंहिंजो को बि रिश्तो न आहे। त हीउ जेको नेक्स्ट एपिसोड आहे ज़बरदस्त थियण वारो दोस्तों, ॾिसिजो ज़रूरु। हीअ उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।